नसरी नज़म शबीर अहमद कोरी जे नाले सिटूं गुलज़ार अहमद दर्स। हुनखे जेकॾहिं स्टेट बैंक जो गवर्नर मुक़ररु कजे त स्टॉक एक्सचेंज में धरसलो मची वञे, अरबे रुपया ॿुॾी वञनि, छाकाणि त हू कारोबार ॼाणे कोन। हू बजाए कारोबार करण जे दोस्तनि सां कचहरियूं करे तेसिताईं मुल्की मईशत जा तरा निकिरी वञनि ऐं हू रुपए ऐं डॉलर जे मोल खां बेख़बर माण्हू पंहिंजी उन महबूबा ते सोच में ॿुॾल हुजे जंहिं हर दफ़े खेसि बेवफ़ा चई प्यार में रस्मी जुमिला अदा करण जी कोशिशि कई आहे। हू जॾहिं विढ़ंदो आहे त बिना सबबु विढ़ी पवंदो आहे, परचंदो आहे त बिना सबबु परिजी पवंदो आहे। हू जंहिं धरती ते रहे थो उन धरती जूं उलझनूं खेसि चपे चपे ते मिलियूं आहिनि। हू जेकॾहिं लेखक न हुजे हा, पक सां साइंसदान हुजे हा ऐं हेसि ताईं हू पैराशूट खां बग़ैर जहाज़ मां समुंड में लहण जो तरीक़ो दरियाफ़्त करे वठे हा। पर हिन माण्हूअ जे सुरमई सांझनि में अक्सर मूं उदासी ॾिठी आहे। हुन जे उजरनि टहिकनि जे पोयां हिकिड़ी वीरान दुनिया ॾिठी आहे जेका असांजी अखियुनि खां भले ओझल हुजे पर असां परखे वठूं था। उन ॾींहुं संदसि सालगिरह ते हिन लिखण जा सबब फिटा करे ऐं शबीर अहमद कोरी लाइ उहो चवंदुसि त हू लेखक न हुजे हा त साइंसदान हुजे हा ऐं बिना सबब जे रुसण परचण नओं इश्क दरियाफ़्त करण ते वॾा लेक्चर ॾिया। इतबार करियो ही यारवेस माण्हू अंदर में झुरियल अथो। हुनजे अंदर में रोज़ भंजदा थिए थी ऐं उहो रोज़ अलाए केतिरा दफ़ा मरी वेंदो आहे ऐं वरी ज़िंदा थी वेंदो आहे पंहिंजे अमड़ लाइ, समाज खे बदिलाइण लाइ। हू रोज़ जीए थो, हू रोज़ मरे थो।